एक 4 सालन जो सैयद ज़ादो बाजार में ज़ारो कतार रोई रहियो हो। के शख्स आले रसूल जी खिदमत जे जज्बे का सरशार थी अर्ज कयो, शहजादा छा गाल आहे, जे करे के शे जी जरूरत हुजे त हुकुम फरमायो, हाणे हाजिर करे वठंदुस। वो बुधी करे बारड़े जे रोण में जो आवाज घणो बुलंद थी वयो ऐं चई, चाचा साईं, अल्लाह पाक जे गज़ब ऐं जहन्नम जे अज़ाब जे खौफ खां दिल बुडी रही आहे। उन साहिब शफकत सां अर्ज कयो, शहजादा अवां त तमाम नढड़ा आयो, हींअर खां ई एतिरो खौफ केड़ो, यानी इत्मीनान रखो, बारन के अज़ाब न ॾिनो वेंदो। वो बुधी करे मदरी मुंडे जे खौफ वेतर नुमाया थियो। सुरका भरींदे चयई, चाचा साईं, मूं ॾिठो आहे त वॾिन वॾिन काठियुनि खे साड़ण जे लाइ उन जे चौधारी नढड़ियूं काठियूं ऐं कख वग़ैरह विधा वेंदा आहिनि। बा नढड़ियुनि काठियुनि ऐं कखनि खे जल्द लॻंदी आहे, उन जे करे पोइ वॾियूं वॾियूं काठियूं बि सड़ण लॻंदियूं आहिनि। मां ॾिसां थो त अबू जहल ऐं अबू लहब जहिड़नि काफ़रनि खे जहन्नम जे में साड़ण जे लाइ नढियुनि काठियुनि जी जॻह ते किथे मूंखे न साड़ियो वञे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अव्हां खे ख़बर आहे उहो 4 सालन जो मदनी मुन्नो केर हुयो? उहो को ॿियो न हुयो, असां जे टुटल दिलनि जो सहारो ऐं अहल बैत जे अखियुनि जो तारो हज़रत सैयदना इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु हुयो। तेरी नस्ल पाक में बचा बचा नूर का, तेरी नस्ल पाक में बचा बचा नूर का, तू है नूर, तू है ऐने नूर, तेरा सब घराना